रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दॉल्लीन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु सम्मद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु सम्मद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु सम्मद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद या काशिफल कर्बि अन वजहिल हुसैन इक्शिफ कर्बी व कर्बल मोमिनीन बिहक़्क़ि अख़ीकल हुसैन या अबल फ़ज़्ल अब्बास या काशिफल कर्बि अन वजहिल हुसैन इक्शिफ कर्बी व कर्बल मोमिनीन बिहक़्क़ि अख़ीकल हुसैन या अबल फ़ज़्ल अब्बास या फ़ातिमा इश्फ़ई लना या फ़ातिमा इश्फ़ई लना या फ़ातिमा इश्फ़ई लना बिहक़्क़ि मुहम्मद व आलिहि अत्तय्यबीन अत्ताहिरीन मासूमीन दुआए इमाम ज़माना अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाह
सरयो अकरम समझी कर चौथा या मोहम्मद या अली या अलियो या मोहम्मद बुलंद आवाज़ या मिली करे बाबा दे बलंतर नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे हैदरी नारे हैदरी खानदाने सईदाते बावादे बलंतर सलावत अल्हम्दुलिल्लाह मजमू काफिया सलवात जो आवाज भरवा भला जिन की अचे थी वे ॾाढा बावादे बलंतर सलावत रसूल पाक से लेकर जनाबे महदी तक रसूल पाक से लेकर जनाब महदी तक ये वो हैं जिनका नबी भी एहतराम करते हैं। रसूल पाक से लेकर जनाब महदी तक ये वो हैं जिनका नबी भी एहतराम करते हैं। भरे ज़माने में ऐसा है अबू तालिब, भरे ज़माने में ऐसा है अबू तालिब जिसे अदब से ये 14 सलाम शौक़ इबादत जंदा सा भाऊ नारो है ओड़ो जवाब तहां न ॾिनो जेड़ो तव्हां जो शान आ ओड़ो जवाब जो नारा हैदरी। जिसका दर तेरे घर में उस बेघर की तौहीन न कर, जिसका दर तेरे घर में उस बेघर की तौहीन न कर, जिसने तुझे इस्लाम दिया उस रहबर की तौहीन न कर। जिसका दर तेरे घर में उस बेघर की तौहीन न कर, जिसने तुझे इस्लाम दिया उस रहबर की तौहीन न कर। दाढ़ी भी नहीं गाना भी सुने और भागे दूर नमाजों से, दाढ़ी भी नहीं गाना भी सुने और भागे दूर नमाजों से। फिर कहता है नौकर अकबर का यूं अकबर की तौहीन न कर। मौला अली अकबर के ज़ाते बावाज़े बुलंतर सलवात। तो पढ़ाता के ॾिसां त तव्हांखे गर्मी जो असर केतिरो आहे। अगर हिन गर्मी जो एहसास छॾींदो
यकीन मज़लूम जी अम्मा तव्हांखे महशर जे गर्मीअ खां बचाई साइणदारा जे ज़ाते बाबा जे बुलंदतर सलवात। कहा बहलूल से एक नामुराद शख्स ने, कहा बहलूल से एक नामुराद शख्स ने, वहाँ की चीज़ यहाँ बेचो ये कायदा क्या है, वहाँ की चीज़ यहाँ बेचो ये कायदा क्या है। कहा बहलूल ने अगर इतना भी इख्तियार न हो, कहा बहलूल ने अगर इतना भी इख्तियार न हो फिर दरे बतूल पे झुकने का फायदा क्या है। सुभान अल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नवर क़ुलूबना बिविलायतिल हुसैन व शरह सदुरना बिमारिफतिल हुसैन व ज़य्यना यूनना अस्सलातु वस्सलामु अला जद्दिल हुसैन व अला अबिल हुसैन व अला उम्मिल हुसैन अल मदफूनति सिद्र वल मग़लूबति ज़हरा अल्लती क़ालत बअद वफ़ाति अबीहा सुब्बत अलैया मसाइबु सुब्बत अलल अय्याम लो सुब्बत अलल अय्याम सरनल लयालिया। नबी जी अकेली थी ज़हरा जे गुरबत जा जुमला ताने सामो सादत थिया बतूल जे दुखन जा जुमला तिलावत कया था तमाम में तवज्जो कया के न कया। नबी जी अकेली थी ज़हरा बाबे खां बाद बाबे वारे शर में वहण करे रोई रोई चया ओ मुंहिंजा करीम बाबा जो भी रंग न मटवा बाबा तुझे कलमे पढ़ा वाला ज़मीर बाबा हणे ते मसले तसा तस्बीह भी पढ़ी न बाबा जेका सनद दयो बाबा तुझे कलमे पढ़ण वारा खड़े बाबा दरवाजे ते तस्वीर जो आयत पढ़ंदो बाबा वो दर बिसारे बाबा जे बचड़े जी बिशारत ॾई वो मुंहिंजो मौसम बीमार
बतूल बाबे वाले शहर में वेड़ करे रोया मदीने के मानू के सन ज़हरा जो रोण पे न बनेगा मदीने के मानू अली मौला के फरमाना या अली ज़हरा के तो या रात जो रोए या नील जो रोए या अली ज़हरा रो दिया सजारा मठनी या अली ज़हरा रो दिया सजारा मठनी अदादारो ममनोली मौला जन रोहंदा रोहंदा उन जाते आया जिते बतूल जावेन प्याचा अली मौला बतूल जे सामो रोण शुरू कयो अल्लामा सैयद अखलाक शिराज़ी जदी रवायत पढ़ी हुई अली मौला जी जो बतूल जे सामो रोण शुरू कयो सानदारा फरमाती आली मदीने में वरी कोई नोंद मिले यार ज़हरा इन को वधीक भला कहिड़ो दुख हुजे ज़हरा मदीने वारनि खे हाणे त तुंहिंजो रोअण बि नथो वणे ज़हरा मदीने जा माण्हू चवंदा ज़हरा जा रात जो रोए या ज़हरा ॾींहं जो रोए ज़हरा रोअंदी आहे सॼा फिटी वेंदा साण ज़हरा फरमाए थी मौला तुके खबरा मशरियत जी मालिक ए मौला तुके खबरा मशरियत जो वाकिफ मौला मांगण थी औरत जे रोण जो आवाज़ करे कमार मौला मां कोई वॾे आवाज़ सां रोंदी त न अदादारो ममनो जेके सैयद ॾिठो माफ़ कजो अली मौला फरमाईंदा ज़हरा हुआ के तू वॾे आवाज़ सां त न रोंदी पर ज़हरा तू हुज्जत खुदा ज़रा जॾहिं तू रोंदी मदीने जा दरो दीवार हलेगा नंढड़ा नंढड़ा ॿार मां जी थक छॾे ज़हरा मदीने ना माण्हू सभिनी वेंदा नबीअ जे धीअ जा अली मौला ॾाढो जो रोअण शुरू कयो हिते सैयद अखलाक शिराज़ी रवायत पढ़ी अली मौला जी जो बतूल जे साम्हूं रोअण शुरू कयो अली मौला जी अखियुनि जा ॻोढ़ा ॻारा पंहिंजे ज़ख़्मी हथनि ते खणिया ज़ख़्मी हथनि ते खणी पंहिंजे ज़ख़्मनि ते मलण शुरू कया अली मौला फरमाईंदा ज़हरा ज़हरा मुंहिंजे अखियुनि जा ॻोढ़ा पंहिंजे ज़ख़्मनि ते छो थी मले साण ज़हरा फरमाए थी मौला बाबे नबीअ खां ॿुधो हुयो मज़लूम जे अखियुनि जा ॻोढ़ा ज़ख़्मीअ जे ज़ख़्मनि जे लाइ मरहम भरंदी या अली तूं मदीने जो वॾो मज़लूम मां मदीने जी वॾे में वॾी ज़ख़्मी या अली मां तुंहिंजे अखियुनि जा ॻोढ़ा पंहिंजे ज़ख़्मनि जे लाइ मरहम पई थी बणायां अदादारो मोमिनो अली मौला वाक़ई वॾो मज़लूम इहो ई सबबु आहे जॾहिं अली मौला जे ज़ियारतनामे जी तिलावत कंदा मौला जे ज़ियारतनामे में लिखियल आहे अस्सलामु अलैका अंत अव्वलुल मज़लूम ओ मौला पहिरें में पहिरियों मज़लूम मौला अली मुंहिंजो तो अदादारो मोमिनो अॼु ताईं मसायो खाननि को इहो ॿुधंदा मशहूर इहो आहे करबला जो ग़रीब मज़लूम करबला ज़ागर जीअं जो मज़लूम जो नालो वठंदा आहिनि ज़हन में हुसैन मौला जो नालो अची वेंदो पर पीउ ऐं पुट जे तक़ाबुल में मज़लूमीअ जो मुक़ाबिलो करणु नथो चाहियां पर हुसैन खां अली वधीक वॾो मज़लूम आहे हुसैन केॾो बि मज़लूम हुयो हुसैन जे ज़िंदगीअ में हुसैन जे पर्देदारनि खे चमाट अली एॾो वॾो मज़लूम आहे अली जे हूंदे ज़हरा खे चमाट हुसैन
मदीने में वॾो फ़र्क़ आहे करबला उनखे चइबो आहे करबला में माण्हुनि साम्हूं बचनि खे मारियो वञे मदीनो उनखे चइबो आहे जंहिंमें बचनि साम्हूं माउ खे मारियो वञे रोई रोई दुआ घुरंदी चवंदी अल्लाहुम्मा अजिल वफ़ाती या अल्लाह मुंहिंजे ज़िंदगीअ जा ॾींहं खुटा فقد قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد وفرقانه المتين وقوله الحق بسم الله الرحمن الرحيم ألا ربك لا تعبدوا إلا إياه وبالوالدين إحسانا بوالد بلندر الصلوات صاف کرے بوالد بلندر صلوات پاجے مرحومین کے درجات بلندی واسطے بالخصوص مرحوم سیف الخان اپڑو ان جی زوجہ زمار خدا بخش اپڑو ان جی زوجہ مرحوم امانت علی ان جی زوجہ مرحوم محمد رس اپڑو مرحوم زوار قاسم علی اپڑو ان جی زوجہ مرحوم امتیاز علی اپڑو ان جن مومنین مولا امام حسین کے ذکر جو اہتمام کیا ان تمام مرحومین کے درجات بلندی واسطے باواز بلندر صلوات الحمدللہ مجموع کافی ہے صلوات پڑھنے سے انسان کا صغیرہ کبیرہ گناہ معاف نہ صادق آل محمد علیہ السلام نے ارشاد فرمایا تھا جس تائیں صلوات جو آواز پہنچندو اس تائیں منافقت ختم تھی دیا اگر چاہے ہوتا تو کولاب جیل میں منافقت ختم تھے ایک دفعہ باواز بلندر صلوات نعرہ تکبیر نعرہ تکبیر نعرہ رسالت نعرہ رسالت نعرہ حیدری نعرہ حیدری خاندان سیدات باواز بلندر صلوات خالق کائنات کا آسان جو ان عظیم ذکر میں چڑپانے بارگاہ میں قبول منظور فرمائے اللہ تعالیٰ باری مجلس رزق حلال عزت میں اضافہ فرمائے بابا مکھے یقیناً احساس آئے جے ہو جہاں ماں کے لو تپو تتاں جیزاں میں تا ختم پر ان کھو پو پہ 5-12 چاہن تھا تا تمہاں سانجے ذکر میں بھی ہو ان جے کرے بہنا ذاکر پوئتے پہن وارا لہذا جے کو ٹیمہ سامو آیا وہ تو غور سان ڈسو ہی بدھو بر محمد و آل محمد باواز بلندر صلوات محمد آل محمد عزیزان گرامی مجاوات کو قدر والاحترام بزرگو صادق آل محمد مولا امام جعفر صادق علیہ السلام جی فضائل مناقب قصیدہ شان جوگا جو بیا بھاوارا کرے ویا جھنو یہ کپے ته فرمان مرحوم ملک نیاز یاد آتا سمجھے مرحوم چوندو ته شان به سیدن جو ارمان به سیدن جو ته فرمان به سیدن سبحان اللہ ہانے ارمان الحمدللہ تا بھلو بجھندا ہو یہ شان ته آهي پانچی پہچان کچھ نہ کچھ فرمان بتا سا بیان کجم تا بہتا ظاہر امامو جو مجھے متھے پیا بیا امامی وارا آیا انہوں نے ضرور حق بیان کیوں حق ہی بیان تھیندو ہے بی گیار بیان نہ تھیندی پر کچھ ذمہ داری بن گئی تھی ممبر تے چاہتا مولا امام جعفر صادق علیہ السلام جی خدمت میں ایک شخص پہنچے 2-2.5 مہینہ مولا جی خدمت میں رہی تھو پہ بنا 2.5 مہینہ کھاؤں موکلا ہے نا 2 بجے ونے پیو تو مولا جی خدمت میں تیرز کے مولا
2.5 महीना जेको तव्हां वटि सिखियो अथव उहो वञी ॻोठ वारनि खे सेखारिया। तवजो आहे। मौला जेको तव्हां वटि करायो अथव जेको हासिल कयो अथव उहो वञी ॻोठ वारनि खे ॿुधायां। मौला फरमाए त इहो ख़ुशी जी ॻाल्हि आहे। इहो ई त असांजो पैगाम आहे त जेको असां वटि सिखे माण्हू वञी ॿियनि खे सेखारे। इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। मां हिन ते ॾाढो राज़ी आहियां। मौला इजाज़त आहे तव्हांजे तरफ़ां जेको तव्हां वटि सिखियो अथव ॿियनि खे वञी सेखारियां। इमाम फरमाए था ॾाढो राज़ी आहियां पर हिकु शर्त अथई। पैगाम पहुचाइण जे लाइ मुंहिंजो हिकु शर्त अथई। जेको कुझु सेखारियो अथई पुॼाइण जे लाइ शर्त अथई। बिल्कुलु ॻोठ वारनि ताईं असांजा न्यापा पुॼाए पैगाम पहुचाए फरमान पहुचाए पर हिकु शर्त अथई। मौला कहिड़ो? इमाम फरमाइनि था कोशिशि कजांइ असांजे न्यापे पहुचाइण जे लाइ ज़बान जो इस्तेमालु न किरदार जो इस्तेमालु कजांइ। मौला फरमाइनि था कूनू दुआतन लिन्नास बिग़ैर अलसिनत। माण्हुनि खे नेकीअ जे तरफ़ सॼो पर ज़बानुनि सां न किरदार जे ज़रिए सां। अहिड़ा अज़ीम बणजी वञो जो दुनिया वारा चवनि जंहिंजा मञण वारा हेॾा इबादत गुज़ार हुननि जा इमाम छो न ज़ैनुल आबिदीन हुजनि। जिन जा इमाम अणघुरियूं हज़ार रकातूं पढ़नि। तवजो आहे। बाबा 1000 रात हिकु रात मुस्तहब आहे। तव्हांखे थो पुछां हिकु रात 1000 रात मुस्तहब नमाज़ शब जिनजा इमाम अणघुरियूं 1000 रकातूं ख़ुदा जे महज़र में हुज़ूर में पेश कनि। ऐं हितां खे रवायत मां पढ़ी त मौला इमाम सज्जाद अलैहिस्सलातु वस्सलाम इशा जी नमाज़ खां पोइ जो सजदो कंदा त अज़ान फजर महल मुअज़्ज़िन अज़ान ॾेई मौला खे जॾहिं उथारींदो हो सजदे मां इमाम उथी करे चवंदो या अल्लाह रात खुटी वेंदी मुंहिंजो सजदो खुटो न थियो। जंहिंजा इमाम अणघुरियूं एतिरियूं इबादतूं कनि उन्हनि जा मञण वारा केतिरी इबादत करणु खपे। बाबा वेठा हिते हो। लिहाज़ा मौला जन फरमाइनि था त कोशिशि कजां त किरदार जे ज़रिए सां असांजो पैगाम पहुचाए। पोइ तव्हां असां पंहिंजे किरदारनि खे ॾिसो। हाणे मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां। बाबा हिन इमाम दरगाह जी इज़त अज़मत छो आहे? हाउ शमशाद या जेके मुंहिंजा वाक़िफ़ दोस्त वेठा हो सभु तक़रीबन हाणे त वाक़िफ़ थी विया वटि वेझा। ऐं मोमेंट जॾहिं हिक ॿिए खे ॾिसंदो आहे चवंदो आहे यार ॾिठल थो लॻे। तवजो आहे। इहो जेको ॾिठल थो लॻे माना आलम अनवार में आलम अरवाह में तव्हां असांजो मुलाक़ात थियल आहे। पोइ हिन इमाम दरगाह जी इज़त अज़मत छाजे लाइ असां छो त मौला सां मंसूब बाबा ये छाजे करे साईं? बाबा ये सिरूं त साॻियूं घरनि में बि लॻंदियूं आहिनि। इहो ई सीमेंट साॻियो ई घरनि में लॻंदो आहे ओताक में लॻंदो आहे स्कूलनि में लॻंदो आहे इस्पतालुनि में लॻंदो आहे। हिन इमाम दरगाह जी अज़मत छो आहे? हिन जे लाइ जो मौला सां हिन जी निस्बत। भला अञा अलम साईं अलम पाक इहो ई साॻियो लकिड़ो जेकॾहिं ईअं हुजे इन जी का इज़त अज़मत आहे? काठी त साॻी काठी आहे पर इन में जेकॾहिं बेरक मौला अब्बास जे नाले जी मनसूब लॻी पए न त हिन जी इज़त इन लाइ कंदा हूं अज़मत इन लाइ जो मौला अब्बास सां निस्बत अथसि। तवजो आहे। अञा भला ॿियो सोचना मौला जो जेको घोड़ो आहे उहो ई घोड़ो आहे जेको इमाम हुसैन वटि हुयो। माना मौला सां हिन घोड़े जी जो निस्बत थी थिए त हुनखे चुमूं था।